वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। दुनिया के मुख़्तलिफ़ मुल्कनि में ज़िलज़िले जा लोडा महसूस किया विया। 450 खां वधीक माण्हू फौत थी विया आहिनि, हज़ारें ज़ख़्मी थिया आहिनि। तुर्किया, शाम, यूनान, कब्रस, लबनान, उर्दन, इराक, जॉर्जिया ऐं आर्मेनिया में ज़लज़ले जा लोडा महसूस किया विया आहिनि। तुर्की में ज़लज़ले जी शिदत 7.5 रिकॉर्ड कई वई आहे। इमारतूं मिटी जो ढेर बणिजी वियूं। तुर्किया में ज़लज़ले सबबि 200 खां वधीक माण्हू फौत थियण जा इतला मिलिया आहिनि, जॾहिं त सभई माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़लज़ले सबबि मिटी जो ढेर बणिजी वियल इमारतुनि मां माण्हुनि खे कढण जो सिलसिलो जारी आहे। ख़ाबरू इदारे मूजिबि शाम में ज़लज़ले सबबि 240 खां वधीक माण्हू फौत थियण जा बि इतला मिलिया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। दुनिया के मुख़्तलिफ़ मुल्कनि में ज़िलज़िले जा लोडा, जंहिंमें 450 खां वधीक माण्हू फौत थी विया आहिनि, हज़ारें माण्हू ज़ख़्मी भी थिया आहिनि। तुर्किया, शाम, यूनान, कब्रस, लबनान, उर्दन, इराक, जॉर्जिया ऐं आर्मीनिया में ज़िलज़िले जा लोडा आया आहिनि। तुर्की में ज़िलज़िले जी शिदत 7.9 रिकॉर्ड कई वई। इमारतूं मिटीअ जो ढेर बणिजी वियूं आहिनि, जॾहिं त तुर्किया में ज़िलज़िले सबबि 200 खां वधीक माण्हू फौत थियण जा इतला आहिनि। सवें माण्हू ज़ख़्मी भी थिया आहिनि। ज़िलज़िले सबबि मिटी जो ढेर बणिजी वियल इमारतुनि मां माण्हुनि खे कढण जो सिलसिलो जारी आहे। शाम में ज़िलज़िले सबबि 240 खां वधीक माण्हू फौत थियण जा इतला आहिनि। ख़ाबरू इदारे मूजिबि ऐं अवां खे ॿुधायूं त सदर आरिफ अलवी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां जानी माली नुक़सान ते दुख जो इज़हार कयो वियो आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां बि दुख जो इज़हार कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त ॾुखे वक़्त में तुर्किया हुकूमत अवाम सां गॾु आहियूं। तुर्किया हर ॾुखे वक़्त में पाकिस्तान जो साथ ॾिनो आहे।